सलाहकार मंजूर वसाण मार्च में इमरान खान जी नाअहली जो ख्वाब ॾिसी वरितो आहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण जो चवणु आहे त इमरान खान ईंदड़ महीने नाअहल थी वेंदो, केस बि खुली वेंदा। मंजूर वसाण जो चवणु हो त जेल भरियो तहरीक हलाइण को सवलो कमु नाहे, इमरान खान में उहा हिमत ई नाहे। संदसि चवणु हो त PTI जा लीडर गिरफ़्तारी खां डिॼनि था, तंहिं करे को बि जेल वञणु नथो चाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई सलाहकार मंजूर वसाण मार्च में इमरान खान जी नाअहली जो ख्वाब ॾिसी वरितो आहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण जो चवणु आहे त इमरान खान ईंदड़ महीने नाअहल थी वेंदो, केस बि खुली वेंदा। मंजूर वसाण जो चवणु हो त जेल भरियो तहरीक हलाइण को सवलो कमु नाहे, इमरान खान में उहा हिमत ई नाहे। संदसि चवणु हो त PTI जा लीडर गिरफ़्तारी खां डिॼनि था, तंहिं करे को बि जेल वञणु नथो चाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई सलाहकार मंजूर वसाण मार्च में इमरान खान जी नाअहली जो ख्वाब ॾिसी वरितो आहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण जो चवणु आहे त इमरान खान ईंदड़ महीने नाअहल थी वेंदो, केस बि खुली वेंदा। मंजूर वसाण जो चवणु हो त जेल भरियो तहरीक हलाइण को सवलो कमु नाहे, इमरान खान में उहा हिमत ई नाहे। संदसि चवणु हो त PTI जा लीडर गिरफ़्तारी खां डिॼनि था, तंहिं करे को बि जेल वञणु नथो चाहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। सूबाई सलाहकार मंजूर वसाण मार्च में इमरान खान जी नाअहली जो ख्वाब ॾिसी वरितो आहे। सूबाई सलाहकार मंजूर वसाण जो चवणु आहे त इमरान खान ईंदड़ महीने नाअहल थी वेंदो, केस बि खुली वेंदा। मंजूर वसाण जो चवणु हो त जेल भरियो तहरीक हलाइण को सवलो कमु नाहे, इमरान खान में उहा हिमत ई नाहे। संदसि चवणु हो त PTI जा लीडर गिरफ़्तारी खां डिॼनि था, तंहिं करे को बि जेल वञणु नथो चाहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर साजिद राजपर खां। साजिद, आगाह कजो, मंजूर वसाण इमरान खान जे हवाले सां हिकु ॿियो ख्वाब ॾिठो आहे, छा अपडेट आहे हिन मां वटि? जी बिल्कुलु इशफाक, मां ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी जे सीनियर अॻुवान ख्वाबनि जे बादशाह दराज बाबति वॾे वज़ीर सूबाई सलाहकार मंजूर हुसैन वसाण जेको आहे मीडिया सां ॻाल्हि कंदे चयो आहे त जेको आहे मार्च में PTI चेयरमैन इमरान खान जी नाअहली जो जवाबु ख्वाब ॾिसी वरितो आहे, जॾहिं त जेको आहे जेल भरियो तहरीक मुकमल तौर ते जेको आहे नाकाम थी चुकी आहे। मंजूर वसाण चयो त इमरान खान ईंदड़ महीने नाअहल जेको आहे थी वेंदो, संदसि केस बि जेको आहे खुली वेंदा। हिन चयो त जेल भरियो तहरीक हलाइण को सवलो कमु नाहे, इमरान खान में उहा हिमत ई नाहे। जेको आहे मंजूर हुसैन वसाण चयो त जेल भरियो तहरीक हलाइण लाइ सभु खां पहिरियां जेको आहे शहीद भुट्टो ऐं जेको आहे शहीद बेनज़ीर भुट्टो जेको आहे जीअं पाण खे गिरफ़्तारी ॾियणी पवंदी। हिन चयो त PTI मां केर बि जेको आहे निकिरी जेल वञणु नथो चाहे, जेको आहे छाकाणि त संदन लीडर जेको आहे गिरफ़्तारी खां डिॼी रहियो आहे। हिन चयो त जेको आहे इमरान खान खे अंदाज़ो ई जेको आहे त जेल भरियो तहरीक में केर बि जेको आहे साथ जेको आहे न ॾींदो। इमरान खान जी जेको आहे जेल भरियो तहरीक मुकमल